नवंदरो भरिसां ॿेले खाते जे अमलदारनि पारां ॿेले जी बहालीअ लाइ मुख़्तलिफ़ वणनि जो ॿिज छटियो। उन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि ॿेले खाते जे चीफ कंज़र्वेटर रियाज़ अहमद वगण, ॿेले खाते लारकानो सर्किल ऑफिसर ज़फ़र वसाण ऐं डिवीज़नल ऑफिसर मालिक नो मल्लाह जी हिदायतुनि ते रेंज ऑफिसर शहज़ादो सुरैयो, फॉरेस्ट ऑफिसर गदा हुसैन भट्टी जी अॻुवाणीअ में नवंदेरो, दोसूदड़ा ऐं शरीफपुर ॿेले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿेले खाते जे 1300 एकड़ ख़ाली ज़मीन में दरिया जो पाणी अचण बैदि बबुर जे वणनि समेत मुख़्तलिफ़ वणनि जो ॿिज छटे ॿेले जी बहालीअ वारो कमु जारी आहे। उन हवाले सां शहज़ादो सुरैयो साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु ॼाणायल टिनी ॿेलनि जी एराज़ीअ में ॿेले खाते जी ज़मीन ते कंहिंजो बि कब्ज़ो नाहे। वण आलूदगीअ खे ख़तमु कंदा आहिनि ऐं गर्मी वधि घटि थींदी आहे। जेसिताईं पाणी रहंदो असां ॿिज छटण वारो अमल जारी रखंदासीं।